अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो चवण आहे त हू न पर ईरान डील लाइ ख़ैरात घुरी रहियो आहे। ईरान सां ॻाल्हियुनि में सुठा न पर बहितरीन ॻाल्हियूं कंदड़ आहिनि। काबीना इजलास में ॻाल्हाईंदे अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो चवण आहे त खेसि यकीन नाहे त हू हिन वक़्तु ईरान सां का डील करण में दिलचस्पी रखनि था। हुन वधीक चयो त ईरान जी फ़ौजी सलाहियत ख़तम करे छॾी आहे। ईरानी ड्रोन सामुंडी ऐं हवाई फ़ौज खे मुकमल तौर ते ख़तम करे छॾियो आहे। डोनाल्ड ट्रंप जो चवण आहे त हू हमलो न कनि हा त ईरान ॿिनि हफ़्तनि में एटमी हथियार ठाहे वठे हा। ईरान पूरे विच ओभर ते कंट्रोल करणु चाहे पियो। अमरीकी सदर जो वधीक चवण आहे त संदन हमले खां अॻु ईरान जी मिसाइलनि जो रुख विच ओभर ॾांहुं हो। ईराननि नार वारनि मुल्कनि ते हमला कया आहिनि। डोनाल्ड ट्रंप जो चवण आहे त हू ॾिसनि था चाहिनि त हू सही डील करे सघनि था। जेकॾहिं दुरुस्त मुआहिदो थियो त हुर्मुज़ जो सामूंडी लंघ ॿीहर खोले सघिजे थो। हुर्मुज़ जो सामूंडी लंघ जी बंदिश ख़तमु करणु संदन तरजीह आहे, पर शर्तनि ते सौदेबाज़ी न थींदी। अहम ख़बर खां नाज़रीन खे अपडेट कंदा पिया हलूं त अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो चवण आहे त हू न पर ईरान डील लाइ ख़ैरात घुरी रहियो आहे। ईरान सां ॻाल्हियुनि में सुठा न पर बहितरीन ॻाल्हियूं कंदड़ आहिनि। काबीना इजलास में ॻाल्हाईंदे अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो चवण आहे त खेसि यकीन नाहे त हू हिन वक़्तु ईरान सां का डील करण में दिलचस्पी रखनि था। हुन वधीक चयो त ईरान जी फ़ौजी सलाहियत ख़तम करे छॾी आहे। ईरानी ड्रोन्स सामुंडी हवाई फ़ौज खे मुकमल तौर ते ख़तम करे छॾियो आहे। डोनाल्ड ट्रंप जो चवण आहे त हू हमलो न कनि हा त ईरान ॿिनि हफ़्तनि में एटमी हथियार ठाहे वठे हा। ईरान पूरे विच ओभर ते कंट्रोल करणु चाहियो पए। अमरीकी सदर जो वधीक चवण आहे त संदन हमले खां अॻु ईरान जे मिसाइलनि जो रुख विच ओभर ॾांहुं हुयो। ईरान ने नार वारनि मुल्कनि ते हमला कया आहिनि। डोनाल्ड ट्रंप जो चवण आहे त हू ॾिसण था चाहिनि त हू सही डील करे सघनि था। जेकॾहिं दुरुस्त मुआहिदो थियो त हुर्मुज़ जो सामूंडी लंघ ॿीहर खोले सघिजे थो। हुर्मुज़ जो सामूंडी लंघ जी बंदिश ख़तमु करणु संदन तरजीह आहे, पर शर्तनि ते सौदेबाज़ी न थींदी।